नमस्कार दोस्तों, मां हरेश हरियाणी सिंधी फास्टेस्ट न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। अचो तो नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। गुजरात में जल संचय अभियान जी थी पूर्णाहुति। गुजरात सरकार पारां सुजलाम सुफलाम योजना में शहर ऐं ॻोठनि में आयल तलाव वधीक खोटण लाइ जल संचय अभियान शुरू कयो हो, जंहिंजी पूर्णाहुति करण में आई हुई। सूरत जी गैलेक्सी फार्मा में 100 करोड़ जो ड्रग्स थियो जब्त। सूरत जी गैलेक्सी फार्मा में DRI छापेमारी करे आश्रे 100 करोड़ रुपयनि जो ट्रेमाडो नाले जो ड्रग्स जब्त कयो हो। ही ड्रग्स दवाउनि जे नाले आतंकवादियुनि खे पहुचाइण में अची रहियो हुअण जो मञण में अची रहियो आहे। भरूच में पालिका ऐं झूंपड़नि में रहंदड़नि जे विच में थियो हंगामो। भरूच में गरीबनि खे गरीब आवास योजना में मकान ॾिनो हूंदे बि झूंपड़ा खाली न करण ते पालिका जी टीम बुलडोजर खणी पहुचण ते ॿिन्ही जे विच में हंगामो मची वियो हो। गुजरात में हायर सेकेंडरी जो 55% परिणाम जाहिर। गुजरात हायर सेकेंडरी एग्ज़ाम जो 55% रिजल्ट जाहिर थियो आहे। आश्रे 4 लखनि खां वधीक शागिर्दनि ही एग्ज़ाम ॾिनी हुई। हायर सेकेंडरी में पिण नींगरीन मारी बाजी। हर एग्ज़ाम वांगुरु गुजरात हायर सेकेंडरी जी बोर्ड के नतीजन में पिण 74% नींगरीन सुठो नतीजो हासिल करे बाजी मारी है। महाराष्ट्र की पालघर लोकसभा सीट ते भाजपा जो विजय। देश की 4 लोकसभा और 10 असेंबली सीटुन ते थियल बाय इलेक्शन में महाराष्ट्र की पालघर लोकसभा सीट ते भाजपा जो विजय थियो है।
जलालत वाली हार है, मानसिक तौर पे तोड़ देगी। प्रधान साहब ना करते, मानसिक तौर पे तोड़ देगी। संन्यास ले लेना चाहिए सुखबीर बादल को। ये 2019 के आने वाले पार्लियामेंट्री इलेक्शंस के लिए एक सीधा सीधा एक इशारा है। पंजाब के लोगों ने और जहां भी हिंदुस्तान में जो बाई इलेक्शन आज हुए हैं, उन्होंने हिंदुस्तान के लोगों ने झूठ का जो पुलिंदा था बीजेपी का, और यहाँ पे पंजाब में बीजेपी के जो सहभागी हैं अकाली, इन सबको नकारा है। 2019 के अंदर बीजेपी से छुटकारा पाके राहुल गांधी जी को देश के लोग प्रधानमंत्री देखना चाहते हैं। देखिए, पेट्रोल का मुद्दा आज इतना भयंकर है और उसके बावजूद हमारे प्रधानमंत्री कहीं जाके पतंग उड़ाएं, इसका रोष नहीं है लोगों को। रोष इस बात का है कि आज जिस तरह वो चाइना की डोर है, उसकी तरह आज पेट्रोल लोगों का गला काट रही है, लोगों का जेब काट रही है। जो किसान है आज 70 रुपए डीजल खरीद के अपने बच्चों का पेट नहीं पाल सकता, और प्रधानमंत्री जी ऐसे मौके पे जाके विदेश में पतंग उड़ाएं, तो मैं समझता हूं ये अपने आप में एक बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बात है। और एक पैसे तेल की कीमत कम करके मोदी साहब ने और मोदी जी की सरकार ने हिंदुस्तान के लोगों के जख्मों के ऊपर नमक छिड़का है। मैं समझता हूं शर्म का मुकाम है, बीजेपी अगर कोई थोड़ा बहुत शर्म मानती है तो। गुजरात में बिन अनामत जातिन खे पिण मिलंदो प्रमाणपत्र। गुजरात सरकार पारां एक अहम निर्णय करण में आयो है, जंहिंमें राज्य में गुजरातीन खे बिन अनामत जाति हुअण जो प्रमाणपत्र पिण ॾियण जो निर्णय कयो वियो आहे। जामनगर पासे कार एक्सीडेंट में एक जी थी मौत। जामनगर के खंभारिया पोरबंदर रोड ते एक डंपर कार के टक्कर हण ते कार में वेठल एक जी मौत थी हुई ऐं हुन जो पुट घायल थियण ते हॉस्पिटल में भर्ती कयो वियो हो। राजकोट में दलितन पारां कया विया चक्का जाम। राजकोट में मुख्यमंत्री विजय रूपाणी के घर के बाहर आत्मविलोपन की कोशिश कंदड़ औरत ऐं हुन जे परिवार के गिरफ्तार करण ते दलितन चक्का जाम करे विरोध कयो हो। राजकोट में खानगी बस में जवान ते थियो हुमलो। राजकोट के गोंडल पासे खानगी ट्रेवल्स की हलंदड़ बस में एक जवान ते पासे में वेठल पैसेंजर चाकू से वार करे घायल करण ते दहशत मची वही हुई। हिम्मतनगर में सुजलाम सुफलाम के कम में थी पोलम पोल। गुजरात में राज्य सरकार पारां सुजलाम सुफलाम योजना शुरू करण में आई, पर हिम्मतनगर में नदी की काई सफाई न थींदे सरकारी कम की पोल खुली वही हुई।
पाटण नगरपालिका जे चीफ ऑफिसर ते रिश्वत जो आक्षेप। पाटण नगरपालिका जो चीफ ऑफिसर कॉन्ट्रेक्टरनि खां बिल पास करण लाइ पैसा वठी रहियो हुअण जे आक्षेप ते मचियल हंगामे जे करे सभा में पुलिस जो जाब्तो रखियो वियो। भावनगर जी सरकारी हॉस्पिटल में साल में 264 ॿारनि जी थी मौत। गुजरात जी सरकारी हॉस्पिटल में बालकनि जी मौत थियण जो वारदातूं साम्हूं अची रहियूं आहिनि। तॾहिं भावनगर जी सरकारी हॉस्पिटल में पिणु साल में 264 ॿारनि जी मौत थी हुअण जो ॿाहिरि आयो आहे। खेड़ा क्रिकेट एसोसिएशन पारां थियो क्रिकेट कोचिंग कैम्प। खेड़ा जिला क्रिकेट एसोसिएशन जी सिल्वर जुबली एनिवर्सरी ते रखियल क्रिकेट कैम्प में पूर्व क्रिकेटर करसन गावरी जी अगवानी में ट्रेनिंग ॾिनी वई हुई। अदाणी हॉस्पिटल जी तपास जे साम्हूं कांग्रेस जो विरोध। भुज जी अदाणी सरकारी हॉस्पिटल में थियल ॿारनि जे मौत जी तपास जो सिर्फ़ नाटक करण में आयो हुअण जो आक्षेप करे कांग्रेस पारां विरोध कयो वियो हो। लोकसभा चूंडुनि जे लाइ भाजपा पारां ठाही वई समिति। ईंदड़ साल में लोकसभा जूं चूंडूं अची रहियूं आहिनि, तॾहिं भाजपा हुन जी तयारीअ लाइ समिति जो गठन कयो आहे, जंहिंमें शंकर चौधरी, हीराबाई सोलंकी, मनसुख मांडविया ऐं परसोत्तम रूपाला जो समावेश कयो आहे। ठाकुर जवान जी मुछ मुंडाईंदड़ 3 ॼणा गिरफ़्तार। पालनपुर में आमंत्रण पत्रिका में पंहिंजे नाले सां सिंह लिखाईंदड़ ठाकुर जवान जी मुछ मुंडाइण जो वीडियो वायरल थियण ते पुलिस पारां 3 जवाननि खे अरेस्ट कयो वियो आहे।
પાલનપુર તાલુકાના માણકા ગામમાં એક મૂંચ બાબતે એક વિડીયો વાયરલ થયા હતા. પોલીસને એની જાણ થતાં તાત્કાલિક પોલીસે પગલાં લીધા અને જે સમાજ વચ્ચે વૈમનસ્ય ના થાય અને પોલીસે મામલેની ગંભીરતા લઈને તાત્કાલિક 4 આરોપીઓને પકડી પાડ્યા છે. એમાં એક જુવેનાઇલ છે અને પોલીસ આમાં કડકમાં કડક કાર્યવાહી કરશે અને આવા વિડીયો કોઈ સોશિયલ મીડિયામાં અને આવા કોઈ કૃત્ય કરશે તો પોલીસ આઈટી એક્ટ અને બીજી કલમોમાં કડકમાં કડક એના વિરુદ્ધમાં પગલાં લેવામાં આવશે. बनासकांठा में औरत ते थियो सामूहिक बलात्कार. बनासकांठा जे गढ़ गोठ जी हिक औरत खे चाकू ॾेखारे किडनेप करे वठी वञण खां पोइ 12 ॼणनि बलात्कार कयो हुअण जी पुलिस में फरियाद थी आहे. जामनगर में अंबन जे वेपारीन ते कांग्रेस कई जनता रेड. जामनगर जी फ्रूट मार्केट में आयल अंबन जे गुदामन में कांग्रेस पारां प्रजा के गड रखी करे छापेमारी करे अंब पचाइण लाइ रखियल केमिकल कब्जे कयो हो. जूनागढ़ महानगर पालिका जे गायूं पकड़ण में भ्रष्टाचार. जूनागढ़ महानगर पालिका पारां रस्तनि ते रुलंदड़ गायूं पकड़े करे गौशाला में मोकिलण खां पोइ ॾिनल ख़र्च में भ्रष्टाचार थियो हुअण जो आक्षेप थी रहियो आहे. पालीताणा में 4 लखन जे शराब सां 2 गिरफ्तार. पालीताणा जे पासे में आयल बडेली गोठ में पुलिस छापेमारी करे 4 लखन जो शराब भरियल कार सां गॾु 3 ॼणनि खे गिरफ्तार कयो हो. कच्छ में साले पंहिंजे भेणवीअ जी कई हत्या. कच्छ जे मुंद्रा पासे आयल रामाणिया गोठ में कोई सामान्य झगड़े में गुस्से में आयल साले पंहिंजे जीजाजीअ ते चाकू सां वार करे हुन जी क़त्ल कंदे पुलिस पारां जांच शुरू कई वई आहे. कच्छ में रोड एक्सीडेंट में 3 जी थी मौत. कच्छ में रोड एक्सीडेंट वधी रहिया आहिनि तॾहिं पूर्व कच्छ में 24 कलाकनि में एक्सीडेंट जी थियल 3 वारदातुनि में 3 ॼणनि जी मौत थी आहे.
भुज में 24 सालनि जे जवान कई आत्महत्या। भुज में लालन कॉलेज के क्वार्टर्स में रहंदड़ 24 सालनि जे जवान कंहिं कारण सबब गले में फांसो लगाए आपघात करे ते गमगीनी छाइजी वई आहे। कच्छ में प्रेमी युगल कई आत्महत्या की कोशिश। कच्छ के मांडवी पासे आयल गुंदियारी गोठ में रहंदड़ एक प्रेमी युगल जहरी दवा पी कर आत्महत्या की कोशिश करण ते पुलिस पारां जांच शुरू कई वई आहे। त ही हुयूं अॼु जूं ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।